नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ खां ख़बर ॾींदा हलूं त सिरनि जे भठे ते कमु कंदड़ पोरियत इन महांगाई जे दौर में परेशान आहिनि। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे पीर जे ॻोठ में नौमान अली पंहिंजी रिपोर्ट में। नाज़रीन, जीअं त मां मौजूदु आहियां पीर जे ॻोठ में भठे ते जेके पोरियत आहिनि हींअर कमु करे रहिया आहिनि, तमामु घणी महिनत करे रहिया आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिते तारीख़ छा पई मिले ऐं गुज़र सफ़र कीअं पियो थिए। अचो त उन्हनि खां वीचार पिया वठो। में वारी इस्तेमालु कंदा आहियूं। अच्छा, पोइ हिन तारीख़ घणी पई मिले, ॼारी घणी पई मिले? 350-300। अच्छा, पोइ कीअं पियो गुज़र सफ़र थिए अहिड़े महांगाई जे दौर में? बस महंगाई आहे, करिणो त आहे न। रेट था ॾियनि। हाँ हाँ, बहरहाल ग़रीब ते करे माना लोड़ो पए थो, छा कयूं। हेतिरा बचा 8-10 12 बचा ने कढाए, ग़रीब माण्हू हर शइ महांगी थी वई। असांखे त कोई सिस्टम ई सम्झ में नथो अचे हिननि जो। हुकूमत खां कहिड़ी अपील कया कयो? हुकूमत खां अपील इहा कयूं था, अलाए न घटि करे छॾियो हर शइ, ग़रीब माण्हू जे लाइ बि भलो। हेॾा नुक़सान वारी थियनि था, मूंखे ॿुधायो त जेको आहे नथा हली सघूं न। असुर जो अचूं था, लोड़ियूं था, हेतिरो कमु कयूं था, पोइ बि माना पूरी न आहे। ऐं छा पिया ठाहियो? ऐं सिरां था ठाहियूं। अच्छा, छा ॼारी पई मिले? ॾियारी आहे 300-400 मिलंदी आहे वधि में वधि। अच्छा, अहिड़े दौर में एतिरी ॼारी कीअं पियो गुज़र सफ़र बसि थिए? पोइ शुक्र आहे मालिक जो, कयूं था वेठा, न त पूरी त कोन्हे काइने में। अच्छा, 300 रुपया तमामु घटि आहे। हाणे घटि हुकूमत खां तमामु। कहिड़ी अपील पिया कयो तव्हां? अब हुकूमत खे इहा ई अपील था कयूं त अटो महांगो, हर शइ महांगी, हिते असांजी पूरी नथी पए, छा कयूं? ग़रीब माण्हू काॾे वञे? जीअं त पीर जे ॻोठ भठे ते मौजूदु पोरियतनि मज़दूरनि जा वीचार ॿुधा। हुननि जो चवणु हुयो त असांखे 300 रुपया तारीख़ पई मिले, जेको असांजो गुज़र सफ़र आहे ॾाढो ॾुखियाई ऐं मुश्किलात सां पियो थिए। असां हुकूमत खां अपील था कयूं त जेका महांगाई आहे उन ते ज़ाब्तो आंदो वञे त जीअं असांजो गुज़र सफ़र बहितरीन तरीक़े सां थी सघे। कैमरामैन सजाद हुसैन सां गॾु नौमान, अवामी न्यूज़ HD पीर जो ॻोठ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।